मेहनत करे, कोशिश करे, टको टको मेड़े कुरान अज़ीम जी दीनी इल्मी फिक्री कचहरी एडी सारी सिंगारी आ। अल्लाह तबारक व तआला दोस्तन जे जानी माली तावन के पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ए मकबूल फरमाए। ही जलसो, ही प्रोग्राम, ही कचहरी आखिर जे निजाज जो सबब जरियो बनाए। जन दोस्तन प्रोग्राम में जानी या माली सूरत में हिस्सो वरतो आ। अल्लाह तबारक व तआला दोस्तन जे माल में, उम्र में, जिंदगी में, बच्चन में अल्लाह तबारक व तआला बरकत जो फैसलो फरमाए। वरी पांजे वरडन जे इसरार ए हुकूमते पांजे हिन पाड़े जे प्रोग्राम में रब साईं अचण जो मौको ए सरब नसीब फरमायो आ। मां भी कुरान अज़ीम ए जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस जे रोशनी में चंद गालियों समझाइण जे लाए अवां दोस्तन जे खिदमत जे आलिया जे अंदर हाजिर थियो आ। अल्लाह तबारक व तआला जेको चवराए रब साईं मूंखे भी अमल जी तौफीक अता फरमाए। अल्लाह अवां के भी अमल वारो बनाए। अवां जे आडो जेका मां आज सगोरी तिलावत कई आ, इन आयत जे अंदर अल्लाह तबारक व तआला पांजे कुरान के चैन लकबन सा नवाजियो आ। पेरे नंबर ते रब तो फरमाए त कुरान मां अल्लाह जी तकरीर आ, कुरान मां अल्लाह जो वाइज नसीहत आ। बे नंबर ते रब तो फरमाए त मुंहिंजो कुरान सीनन जे बीमारन खां भी शिफा है। ऐं टे नंबर ते अल्लाह तो फरमाए त मां रब जो कुरान हिदायत भी आ। ऐं चौथे नंबर ते रब तो फरमाए त कुरान मां अल्लाह जी रहमत भी आ। चार लकब दौरे हाज़िर जा हालात अवां असांजे आडो आइन। हर जगह ते अवां निहारींदो चारों तरफ अफरा तफरिया, झेड़ा झगड़ा, कबायली मसला, बदमाशी, उरियानी, बेचैनी, बेकरारी उरूज ते आ। को ॾींहुं वांदो नाहे जो आए ॾींहुं ज़ुल्म कोने। सोशल मीडिया जो दौर आ, तव्हां मोबाइल ते निहारियो ज़ुल्म ही ज़ुल्म आ। पोइ मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां। पुराणे दौर जे अंदर वॾा भी वेठा हो, मुंहिंजा मोसन वेठा हो, अशिन ॾाढ़नि वारा। पुराणे दौर जे अंदर दीनदारनि जी, आलमनि जी, वॾनि जी, चङनि जी, मोसननि जी जैसा नंग हूंदा हा उन जी इज्जत हुई। पर हाणे अबा उहा लज उहो अखियुनि मां हया निकिरी वियो आहे। को ज़मानो हो इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर खां पहिरियां भी इहे ही हालात आ जेके अॼु हलनि पिया। हिनी टाइम ॾिठो वञे त प्रोग्राम भी घणा थियनि पिया, दीनी इल्म जो उरूज भी आ, इदारा मदरसा भी माशाअल्लाह, पर तॾहिं भी बेहयाई आम आ। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौरे हाज़िर खां पहिरियां भी इहे ही हालात आ। शिरक, कुफर, जुल्म, बरबरियत, सालन जा साल कबायली झेड़ा हलंदा हा। ऐं हाणे भी सेम उहे ही हालात आहिनि। पर हिकिड़ो दौर आयो जो बेहयाई जो खात्मो थियो, कबायली झेड़ा खत्म थिया, बरबरियत, ॾाढ, जबर, जुल्म खत्म थियो। हाणे भी अवां असां सभु इहो ही चाहियूं था त ही ॾाढ, जबर, कबायली मसला, झेड़ा झगड़ा, फितना फसाद खत्म थियनि ता त अवां असांजी अमन वारी सुहिणी ऐं सुठी जिंदगी गुज़रे। हाणे ॾिसणो आ त इन शइ खे खत्म कीअं कजे। नबी साईं जे ज़माने खां पहिरियां इहे हालात, वरी अहिड़ो दौर आयो त अमुन ही अमुन। वो अमुन तॾहिं थियो जॾहिं इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे तख़्ते ते आया त नबी साईं हिकिड़ो नुस्खो इस्तेमाल कयो। वो नुस्खो कहिड़ो आ बा? वो कुरान वारो। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं कुरान जो वाइद, कुरान जी दावत ॾिनी, हकीकत के ॾिठो वञे मां अवां खां पुछां थो अबा जेको अल्लाह जे कुरान के समझंदो त उहो ज़ुल्म कंदो? हा बा, जेको रब जे कुरान के समझंदो उहो माण्हू मारींदो?
जेको अल्लाह जे कुरान के समझंदो के गरीब जा हक फबाइंदो हकीकत के दिठो वने तवा असा मुसलमान त आहियूं पर अवा असा कुरान के समझो नाए तवा असा जे जिंदगी में तब्दीली तदहीं दी इनकलाब तदहीं दो जदे तवा असा अल्लाह जे कुरान के समझंदासे समझो था ना बा जदे तवा असा रब जे कुरान के समझंदासे जेकरे चायो था तब्दीली अचे जेकरे चायो था हकीकी इनकलाब अचे त अजीजो हिन अल्लाह जे कुरान के समझो। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा आमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी रसूला हुजूर जो सहाबिया हजरत जुबैर बिन मुतइम बिन अदी रज़ियल्लाहु तआला अल्लाहु अकबर कबीरा पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा आमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मोतबर सहाबिया हजरत जुबैर बिन मुतइम बिन अदी रज़ियल्लाहु तआला फरमाई दो पयो अल्लाहु अकबर कबीरा उलमा का बुदन्ना जने इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा आमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जंग बदर जे अंदर 70 काफर कत्ल कया 70 के कैदी बनाए दिलबल नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा आमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे वठी आया नजर तक जा माता हिय तो दो आगे सहाबा कणा पर ईमान पहाड़ा सहाबा थोड़ा पर ईमानी गैरत वडी अल्लाह अकबर कबीरा आने फलस्तीन के अंदर कहरा जुल्मा सितमा पर अज जा मुसलमान कुशन जे ला तैयार नाइन अज जा मुसलमान गालायण जे ला तैयार नाइन इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा आमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकड़े ॾींहं ते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा जे कचहरी में अजीब जुमला फरमाया इमामुल अंबिया फरमायो साहबियो को दौर इंदो जमानो इनो कुफर मुसलमान दे हावी थी हुजूर जो साहबिया अर्ज़ कंदो पियो आका कुर्बान वन्या उन टेम ते मुसलमान तोरा हुंदाया घणा दिलबल नबी इमामुल अंबिया मुझे सरवर नबी अनवर नबी दिलबल नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा आमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साहबियो मुसलमान घणा हुंदा आका जदे मुसलमान घणा हुंदा पर कुफर हावी कीअं थी वेंदो दिलबल नबी इमामुल अंबिया मुझे नबी पाक जा जुमला हुजूर फरमायो उन्हनि जे दिलनि जे अंदर दुनिया जी मोहब्बत घर करे वेंदी उन्हनि जे दिलनि जे अंदर दुनिया जी मोहब्बत घर करे वेंदी माना नफ्सन सां प्यार कन्ना दुनिया सां प्यार कन्ना दुनिया जे मोहब्बत ऐं प्यार जे करे बुज़ल बणजी वेंदा अकेला अकेला थी करे टुकड़न में तक़सीम थी करे कुफर को मार खाइना अजीजो ज़मानो कलंदो पियो अल्लाह अकबर कबीरा है वो हुजे अबू बकर सिद्दीक जो ज़मानो अमीर उमर जो ज़मानो मीर उस्मान जो ज़मानो मुर्शिद अली जो ज़मानो नजर तक जा रोज़ानो अवा मोबाइल ते ॾिसंदा हूंदो नंढा नंढा बच्चा नंढियूं नंढियूं न्याणियूं चीर जी रहियूं कपजी रहियूं पर कोई मुसलमान ॻाल्हाइण जे लाइ तयार न आहे पर मुंहिंजो मौज़ू हलंदो पियो चंगे बदर जे अंदर इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा 70 काफर कत्ल कया 70 के कैदी बनाए इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा ने आया नजर तक जा हालांकि अगला काफर पैसे में भी जोर अकुल में भी जोर नजर तक जा वडे वडे ताकत वाला कवि काफर पर दिल बन नबी इमामुल अंबिया मुझे हुजूर जा तंदु सहाबा एडन तवंग न रखे लित रहणी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कैदी बनाए आया 70 कत्ल थिया 70 हुजूर ने कैदी बनजी आया हुजूर जो सहाबी हजरत जुबैर बिन मुतइम बिन अदी रज़ियल्लाहु तआला नो फरमाइंदो पियो अल्लाहु अकबर कबीरा इमामुल अंबिया 70 कैदन ते नजर फेराइंदे हुजूर सहाबा के फरमायो जुबैर के मस्जिद नबी जे पिलर सा बलो नजर तक जा हुजूर जो
सावी अते जुबैर बिन मुतइम बिन अदी तो फरमाए इमामुल अंबिया हुकुम फरमायो मुंजा हथ रस्सी सा बदा बयान मस्जिद नबी जे सुतून सा बदलना पिलर सा बदलना मगरिब जे नमाज जो टाइम थियो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसल्ले ते आया नजर तक जाऊं सहाबी तो फरमाए मगरिब नमाज जो टाइम अजीजो जेकरे तमा सारा बजे कुरान के समझो भाव भाव जो वेरी न बन गया जे कुरान के समझो पाड़े ते जुल्म न कयो जेकरे कुरान के समझो एक बे ते सितम न कयो जेकरे रब जे कुरान के समझो सूद जो कारोबार न कयो अज जो मुसलमान नजर तक जाओ मारो मारी करण में अव्वल नंबर मुसलमान सूद जे कारोबार में अव्वल मुसलमान ठगी के कारोबार में अव्वल मुसलमान कत्लो गारत में अव्वल मुसलमान नजर तक जा हर फितने फसाद में मुसलमान पेरे नंबर दिया अजीजो वजह केड़ी नबी भी असा जो सुनो दीन भी असा जो सुनो कुरान भी असा जो सुनो वजह इया तमा सारा बजे कुरान के समझो ना है जुबैर बिन मुतइम बिन अदी तो फरमाए मुझे कुफर जो जमानो बराल मस्जिद नबी जे पिलर सा बदो पियो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा मगरिब जी नमाज मुसल्ले ते पढ़ाई साहबी तो फरमाए इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा कुरान जी तिलावत कया अलम्द पूरो करे उन्हीं का बाद इमामुल अंबिया सूरह तूर जी तिलावत कया साहबी तो फरमाए मोहम्मद भी अरबिया कुरान भी अरबिया मुझी बोली भी अरबिया इमामुल अंबिया कुरान जने पढ़ंदा सात मंजरों दो अज जो कारी कुरान पढ़ंदो लूह लूह ठरी पौंदी अज जो कारी कुरान पढ़ंदो अखिन में पानी वही वींदो हाजे नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा ने कल्बे अतर ते कुरान नाज़िल जो मुझो मोहम्मद जरे कुरान पढ़ांदा होंदा अजीब मंजरों लो साहबी तो फरमाए माजी बोली भी अरबिया कुरान भी अरबिया मुझो मोहम्मद भी अरबिया सूरह तूर जी इमामुल अंबिया तिलावत कंदा बयान साहबी तो फरमाए मां कुरान जे माना के समझो कुरान जे मतलब के समझो कुरान जे मफहूम के समझो हजरत जुबैर बिन मुतइम बिन अदी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाईंदो पियो एड़ो त कुरान असर कयो जिगर पियो छॾे एड़ो तो कुरान असर जो मुझे अखिन मोज़ारो कतार पानी वही आयो दिल बन नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा नमाज जरे पूरी कया दिल बन नबी इमामुल अंबिया निगाहे नबूवत सा जो निहारो जुबैर जे अखिन मो पानी वहंदो पियो मुझे दिल पर नबी फरमायो मुझे सोहणे नबी फरमायो मुझे सरवर नबी फरमायो मुझे दिल पर नबी फरमायो मुझे अफसर नबी फरमायो मुझे आका फरमायो मुझे सजन फरमायो मुझे साईं फरमायो जुबैर साजे करे रोंदो पियो आका आका कुर्बान वया सिर्फ एतरा जुमला चई करे अखिन मो पानी वहंदो पियो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जुबैर भला कज़ाए हाजत जी जरूरत आका नन्ना जरूरत ना है नबी पाक फरमायो भला भूख तड़पायो आका नन्ना जरूरत ना है भला पानी जी उन लगी आका कुर्बान वया न कज़ाए हाजत जी जरूरत न भूख लगी न उन लगी आका अज तो मोहम्मद दे कुरान के समझो आका माजे मथो कुरान असर कयो आका मां के भी कुरान सिखा इमामुल अंबिया फरमाया जुबैर पेरा कलमो पो कुरान पेरा कलमो पो कुरान अल्लाह अकबर कबीरा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा शफकत फरमाए सहाबा के फरमायो जुबैर जे हथन के खोलो अत जुबैर बिन मुतइम बिन अदी रज़ी अल्लाह तआला अन्हु नजर तक जा हथड़ा खुलिया खुली कचहरी में नबी पाक सा वेठो जे अतयात में अदब सा वेंदो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आडो वेठो कलमो पढ़ी मुसलमान बन जियो अदी तो कुरान समझ में आयो मोमिन बन जियो कुरान समझ में आयो मुवहिद बन जियो कुरान समझ में आयो शिरक का बेदार थियो कुरान समझ में आयो कुफर का बेदार थियो अल्लाह अकबर कबीरा अदे कलमो न होयो त मानो कुफर में हा शिरक में आ माना कलम कुरान न होयो अजीजो कुरान न होयो त मानो भिटकला असां कुरान हुंदे सुंदे असां सदे आओ छादे करे इन जे करे त तमा सा रब जे कुरान के समझो ना
है बियो कड़ो वाक्यो इंदो आ अल्लाह अकबर कबीरा बुखारी शरीफ जो वाक्यो आ एकड़ो नबी जो सहाबी आ ते उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह तआला अन्हु हुजूर जे दौरे हाज़िर जो दामाद आ ए बियो सहाबी आ बुखारी शरीफ जो वाक्यो आ उस्मान बिन मज़ऊन रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी पाक जो नाम्यारो सहाबी आ मोतबर सहाबी आ ते उस्मान बिन मज़ऊन वाक्यो पाण बयान कंदो पियो आ मुझो कुफ्र जो ज़मानो आ गाल कुरान जे समझण ते आई त मां अर्ज़ कया उस्मान बिन मज़ऊन तो फरमाए मां भी रस्ते जामी दो पियो आ इमामुल अंबिया पांजे जमा सा गदन साहबा सा गलन इमामुल अंबिया मां महबूब मोहम्मद दे आडो गुजरियो आ नबी पाक हथ के पकड़ियो आ उस्मान काडे विंदो पियो आ सही दुनिया जो कमकार आ हुजूर फरमायो उस्मान करे मां मोहम्मद सा भी वेंदो कर मां मोहम्मद सा भी गालाए मां मोहम्मद सा भी कचहरी कर सही मां तमा जे न कलमे के कबूलियो आ न कुरान इंदो आ अल्लाह अकबर कबीरा उस्मान तो फरमाए मां अञा मोहम्मद जो कलमो तको न पढ़ियो आ माथे कुरान जी खबर न आहे कलमे जी खबर न आहे मां साईं सां वेठो आ त मोहम्मद सां कचहरी कया कुफ्र जो ज़मानो आ एतरे देर त उस्मान बिन मज़ून रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइंदो पियो आ मुझे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पेशानी मुबारक ते पत्थर आयो एतरे कदर जो मुझा साईं पानी बणजी आ त उस्मान चोंदो पियो आ आका अमा जी तबियत सही ना है लगे तो अमा जो माहौल ठीक ना है तमाजे तबियत में खुशी ना है दिल बन नबी इमामुल अंबिया मुझे रब रसूलुल्लाह फरमा उस्मान ना ना एड़ी गाल ना है मां महबूब मोहम्मद के कोई बुखार ना है काई तकलीफ ना है काई अजियत ना है आका तमाजे पेशानी मां पानी वांदो पियो आ नबी पाक फरमा उस्मान जने मां मोहम्मद जे मथा वही इंदी आ कुरान नाज़िल थींदो आ मुझे पेशानी मां पगड़ वही पोंदो आ पानी वही पोंदो आ एडी तकलीफ इंदी आ अल्लाह अकबर कबीरा हजरत उस्मान बिन मज़ून रज़ी अल्लाह तआला न अर्ज़ कंदो पियो आ मोहम्मद जे कुरान दे करे तो को पगड़ निकरी पोंदो आ जे कुरान दे करे तो के एडी तकलीफ इंदी आ यो कुरान द बुधाए अल्लाह अकबर कबीरा तो उस्मान बिन मज़ून तो फरमाए उन टेमते सूरह नहल जू कुल आया तो नबी पाक दे नाज़िल जो अल्लाह अकबर कबीरा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा वो आयतों जो तिलावत कयो तो उस्मान बिन मज़ून रोई वही नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दामन में किरी वियो आका मां तो कुरान पेरो मर्तबा बुधो आ तमाजे कुरान में चसा कुरान में मज़ो आ कुरान में सुरूर आ न जे करे मां ही जुमला जरूर चोंदो आ इज्जत कुरान में आ अजमत कुरान में आ बरकत कुरान में आ रहमत कुरान में आ वहदत कुरान में आ शरीयत कुरान में आ सदाकत कुरान में आ अदालत कुरान में आ सखावत कुरान में आ शुजाअत कुरान में आ रहमत कुरान में आ बरकत कुरान में आ तो जन्नत भी कुरान में आ जन्नत भी कुरान में आ सियाणनि जी चवणी आ यारो कजे त वफा वारो दुनिया जे यार जी यारी दुनिया में रहिजी वई दुनिया में रहिजी वई काडे आ अमा जे गोठ जा वरड़ा जन ये तवा जो जगहों बनायो जन तवा जो ये जमीन जा टुकड़ा आबाद कया अजीजो वारो हर को वारो वजाए वीनो काडे आ उहे जवान जेके कपड़न ते मिट्टी बर्दाश्त न करना काडे आ उहे जवान काडे आ उहे कोंदर निकलंदा इस्तापन दे शहरन में वडा इस्तकबाल थीना मण मिट्टी दा पयान कोई पुछण जे ला तैयार ना है ये जुमला चवंदा से मुझो फलाणो पुट वडो मेहनती आ वडी रहाई वारो आ सत ॾाढ़ियूं मुझे पुट के सलाम कंदियूं काडे आ उहे जवान से मुझे पुट जे करे कारोबार कोन हलंदो जमीन आबाद न थींदे कारोबार हलंदो पियो आ जमीन आबाद थींदी पई आ है पर उहे जवान नजर कोन आया कि अल्लाह वारे अजीब जुमला चया अल्लाह अकबर कबीरा अजीब जुमला चया वाह जा जुमला चया मुखा भेनर इहो न पुछो झांगिन जूं झूंगारूं भेनर मुंह खान पुछो झांगिन जूं झूंगारूं झांगिन जूं झूंगारूं झांगिन जूं झूंगारूं वया ते सुसदे अल्लाह मारूं भेनर मुंह खान पुछो झांगिन जूं झूंगारूं भेनर मुंह खान पुछो झांगिन जूं झूंगारूं गॾु वेही
जन खाधो शात उहे वेला गॾु वेही हिक पिड़ ते गॾु खाधो सात उहे वेला पोख पोखाई जेटे मंदर मोहब्बत जा मेला कम कंदे हिक ॿिए सां कम कंदे हिक ॿिए सां वहंदा वागारूं भेनर मूं खान पशो झांगिन जूं झूगारूं काॾे आ उहे जवान कम अचण वारी हस्ती रब जो क़ुरान कम अचण वारी हस्ती रब जो क़ुरान मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां अल्लाह अकबर कबीरा पंहिंजे ॻोठ जो आहे कबीले जो आहे क़ौम जो आहे अगरि कंहिंजो बच्चो आहे अगरि सादो आहे कॾहिं कॾहिं ईअं बि चवंदा आहियूं हे चरियो जिन आहे पर जिन वाह जो तंग कयो आहे चवंदा आहियूं न भागा को जिन आहे पर मां त ईअं थो चवां क़ुरान जिन बि सुधारे छॾिया बसि असां कोन सुधरिया असां वरी चवणी आहे त फलाणो चरियो आहे जिन पर क़ुरान जिन भी सुधारे छड़िया सूरह जिन भी कुरान में आ वाक़ियो उलमा का ॿुधंदा हो अल्लाह अकबर कबीरा स्याए सिद्ध जे किताबन में ये रिवायतूं आके मिलनियो जॾहिं इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे तख़्ते ते आया त जिन्नन जो मथे वञणो बंद थी वियो पाण में प्रोग्राम आ मीटिंग आ जे असां जो मथे वञणो बंद थी वियो आ को त वाक़ियो छो आ का त हस्ती आ मां वाक़े जी तफसील में को न पियो वञा ये रिवायतूं आगे बुखारी शरीफ जे अंदर मुस्लिम शरीफ जे अंदर निसाई शरीफ जे अंदर ये तवां के गालियों मिलनियो अल्लाह अकबर कबीरा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वादी नखला जे अंदर फज्र जी नमाज में कुरान जी तिलावत कया नजर तक जा जेके बिन पासन नो पहाड़ सजे खबे द उनके वादी चेबो आ नजर तक जा माना खजन वारी वादी आ इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फज्र वारी नमाज में कुरान जी तिलावत कया रिवायत में इंदो आ त नव जन्नल भी करे मोहम्मद जो कुरान बुधो आ कुरान बुधदे बदले एड़ो त असल थियो उतो जने वया इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नजरे मोटी आया पांजन के चौंदा प्यान फकालू इन्ना समेना कुरानन अजबा चौंदा प्यान असा अजीब कुरान बुधो आ सिद्धो रस्तो रसींदो पियो आ कुरान हिदायत वालो रस्तो रसींदो पियो आ कुरान रिवायत इंदो आ नवन जिन्नन जे मेहनत सां 300 जिन्न मुसलमान बणजी आ माना जिन्न कुरान बुधी सुधरी आ पर असां कोन पिया सुधर हकीकत आ के ना आ दई चला अल्लाह तबारक व तआला तौफीक दे रब दे कुरान के समझो अल्लाह अकबर कबीरा इज्जत भी कुरान में आओ अजमत भी कुरान में आओ अमीर उमर तो फरमाए मां जो जरा कुफ्र जो जमानो आ मां के खबर ही ना है तो इज्जत भी कैसे थींदी आ हजरत अमीर उमर तो फरमाए जने मां नबी पाक जो कलमो पढ़ियो आ कुरान के समझी करे अमल कयो अमीर उमर तो फरमाए रब इज्जतुन जा ताज पहराए छया इज्जत भी कुरान में आ इज्जत बा रब जे कुरान में आ वाक़ो इंदो आ अमीर उमर जो जमानो आ हजरत उमर जो जमानो आ नजर तक जाओ अल्लाह अकबर कबीरा ते मते मक्के जो गवर्नर आ हते नाफे इब्ने हारिस रज़ी अल्लाह तआला अन्हु हुजूर जो सहाबी आ अमीर उमर जो जमानो आ मक्के जे गवर्नर ने खत लिखो आ पैगाम मोकलियो आ अमीर उमर फरमायो हुकूमत जे काबीना जो शूरा जो इजलास आ मीटिंग जो प्रोग्राम आ खुली कचहरी आ तू भी मक्के जो गवर्नर आ ओहदेदार आ तोखे भी शिरकत करनी आ हते नाफे इब्ने हारिस रज़ी अल्लाह तआला अन्हु मक्के जा कुछ मानू घुराया चोंदो पियो आ कुछ टेम जे लाए आरजी इमारत मक्के जे हवाले कया अमीर उमर पे पैगाम मोकलियो आ खबर ना आयो अलाए महीनो भी लगी सगंदो आ छो त रोड रस्तन जी सहूलत कोन है गुरबत जो जमानो आ गाड़ी जी सहूलत ना है नजर तक जा हुजूर जो साहबी चोंदो पियो
आ महीनो लगे कब्र ना आए पलगन पतो ना आए मौत मुलाकात भी मतो आ आरजी ते मजे लाए मां गवर्नरी के जे हवाले कया अल्लाह अकबर कबीरा पराल मक्के जो नौकरा गुलाम अब्दुर रहमान ते जो नालो मक्के जो कुछ टे मजे लाए गवर्नर बनायो अमीर उमर दे नाफे इब्ने हारिस आयो अमीर उमर पुछंदो पियो आ दे त हवाल ए नाफे इब्ने हारिस माके ॿुधा त सही मक्के जो गवर्नर के बनाया हुआ से अब्दुर रहमान के बनायो आ उमर कावड़ में आयो जज्बात में आयो ए नाफे तो के मक्के में ॿिया माण्हू ही कोन मिलिया एक गुलाम के नौकर गे मक्के जो तू गवर्नर बनायो आ अल्लाह अकबर कबीरा इन में कमाल केड़ो आ हुस्नो जमाल केड़ो आ सिफत केड़ी आ अदा केड़ी आ नजर तक जा अते नाफे इब्ने हारिस चोंदो पियो आ सही बी त माके खबर ना आहे इन्नहु क़ारिउम बिकिताबिल्लाह बी त खबर ना है साईं पर कुरान जो कारिया कुरान जो हाफिज कारिया आए त मक्के जो नौकर मक्के जो गुलाम पर कुरान जे करे मक्के जो गवर्नर बणियो बीठो आ आए त मक्के जो खादम आए त मक्के में नौकर आए त नौकर गुलाम कुरान जे करे गवर्नर बण जियो अल्लाह अकबर कबीरा अन्या अवा के बुधाया पैसे में इज्जत ना आए दौलत में इज्जत ना आए जेवड़ धंधो वडो आ उन में दिली इज्जत ना आए कारोबारी केडो भी होजे उन में एतरी इज्जत ना आए जेका कुरान वारे जी इज्जत आ एकड़ो वाक्यो इंदो आ नजर तक जा एकड़ो कबीलो आ दिलबल नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा रे सजो गोट जो गोट आयो सारो कबीलो हुजूर जे हथ दे बैयत करे मुसलमान बन जिया अरसो गुजरो जमानो गुजरो नजर तक जा गाल ते झेड़ो थी पयो हो पाड़े वारा चौंदा प्यान से मस्जिद में खतीब असा जो बहनो हो चौंदा प्यान इमाम असा जो थीनो एकड़ा चौंदा प्यान इमाम असा जो थीनो गोट में फितनो थी पियो फसाद थी पियो तनाज़ो खड़ो थी पियो नबी पाक दे गजी आया आका इमाम ते झेड़ो आ से खबर न थी पवे हो पाड़े वारा चौंदा प्यान इमाम असा जो मुकर्रर थीनो हो चौंदा प्यान इमाम असा जो मुकर्रर थीनो दिलबल नबी इमामुल अंबिया सजे कबीले के घुरायो गोट के घुरायो नजर तक जा इज्जतो वेठो आ दिलबल नबी इमामुल अंबिया मुजो दिलबल नबी सुनो मोहम्मद अरबी सामो भी करे नबी पाक तकरीर फरमाए वायद फरमायो हुजूर फरमायो तमा जो इमाम ते झेड़ो आ खतीब ते झेड़ो आ नबी पाक फरमायो हाने तमा बुधायो त तमा मा कुरान केड़ो सोहणो पढ़ंदो आ कुरान केड़ो सोहणो पढ़ंदो मिस्कीन आ एकड़ो कुर्तो फाटो पियो आ कमीस फातल आ उन टोले उन जथे जे आखिर में वेठो आ ई बाह हाथ वकोड़ियो एडो गरीब आ मिस्कीन छो त बा सणभे माण्हू के हर को साईंदो मिस्कीन के हर को भी थुडींदो आहे वो आखिर में वेठो आ नबी पाक 3 मरतबा फरमायो आहे त मा जो मां मोहम्मद के कुरान सुनो बुधाए हजरत आमिर रज़ी अल्लाह ताला नु परेगा अंगुर मथे के आके बेंजी त खबर ना है पर मां कुरान डाडो सोनो पढ़ंदो बुलंद आवाज इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जरे कुरान बुधाए त मुझो मोहम्मद भी रोई पयो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अंत इमामुहुम हुजूर फरमायो तू गोठ जो इमाम कबीले जो इमाम कौम जो रहबरा अल्लाह अकबर कबीरा हजरत आमिर तो फरमाए मां एतरो मिस्कीन गरीबा कुर्ते के चचू लगलान कपड़ा तो फाटलन मां के कोई भर में रण बर्दाश्त न कनो नबी जो सावी हते आमिर तो फरमाए जने मां मोटंदो पयो आ हो पाड़े वारा शिकींदा प्यान इमाम साहब असा दे अगो हलो तवा के मोहम्मद चूंडियो आ हो शिकींदा प्यान से असा जो इमाम वडो रहबरा से असा दे अगो हो पाड़े वारा चौंदा प्यान से असा दे अगो आमिर तो फरमाए अखन मो पानी वही आयो पाजो पान के जाबो आमिर तू तो मिस्कीन आ गरीब आ तोके त धिकींदो हर गो अज इज्जत थी तोके कुरान दे करे हते आमिर तो फरमाए हर को पाड़े वारो चौंदो पियो आ नबी जो साहब तो फरमाए तेरे मां ज़ुहर जी नमाज जो पढ़ी आ अज नबी मां जे इमामत में नमाज पढ़ी एकड़ो चौंदो पियो आ से आए त गोठ जो इमाम पर तुजा कपड़ा
फाटल तुझे कपड़ के चटियूं ये मुक्तदी काडे आन हते अमर तो फरमाए उन्हीं टेम ते सजी जमात चंदो करे माके चादरा पहरायो कपड़ा पहराया हते अमर तो फरमाए मां एतरो मिस्कीन कपड़ा भी सोहना लिबास भी सोहनो जेके मानो कद वेणो बर्दाश्त न कंदा खुदा मुझे कदमन में कूठर केराया त इज्जत रब जे कुरान जिया इज्जत रब जे इज्जत रब जे कुरान जिया अजीजो पांजे बच्चन के कुरान पढ़ायो आने मदरसा जे अंदर इदारन जे अंदर दाखिला शुरू थी चुकी है अल्लाह अकबर कबीरा जेके बारनान एकड़ो बच्चो मदरसे जे हवाले करे जेके टे बारनान कम से कम हिकु त मदरसे जे हवाले करे साईं कारी मोहम्मद अली मदनी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा वो चंगा चंगा होशियार शोरा साफ सफाई वारा वो कॉलेज में सेटिंग दे मजूर सादड़ा गरा गंजा बुहण जे मोलन जे मुंह में आए ना बा आ जाई साईं मोहम्मद इस्माइल चाचड़ रहमतुल्लाह अलैह जैमे शरीरा में पढ़ाईंदा उन्हीं का पो दारुल हुदा जा उस्ताद होया ठेड़ी में से फोत थी आ न असा जा साईं उस्ताद होया बिनी जंगन को मजूर ओ फरबुदाइंदा पाण वाक्यो असा सबक पढ़ंदा से साईं वड मास्टर तुलूम मा पढ़ियो मुतवस्सित जो सबक ओ फरमाइंदा वा तेरे मां मदरसे मजदूर जंगन का अबो तमारे निहारींदो कोन हो 4-4 5 महीना गुजरी वेंदा पर अंबड़ कुराड़ी पई पंधड़ा कंदी हाँ साईं हो जेके मुंहिंजा ॿाहिरां को हिकिड़ो स्कूल में अंग्रेजी उस्ताद हो ॿियो को कराची के सुठी टूटी पर आख़िर में उन कुराड़े अबे के वो मजूर पियो पाले हाँ साईं वो साईं ॿुधाईंदो सबकन में अबा औलाद अल्लाह ॾेवन पंहिंजे बच्चन के दीन पढ़ाइजो साईं जो पी भी उते वेंदो सबक साईं पढ़ाईंदो चवंदो अबा रब औलाद ॾेवन पंहिंजे बच्चन के हाफ़िज़ आलिम बनाइजो हो पुट पढ़ाया फर्मा बदार आहिनि पर जेका ख़िदमत हिन क़ुरान वारे कई आहे उन्हनि मुंहिंजो हक़ अदा न कयो हाँ साईं चल अल्लाह तबारक व तआला समझ दे तौफीक दे रब जे कुरान के समझो मुंड में जिमा बायदो कयो आ एकड़ी अर्ज कयो आ एकड़ी आयत अमा जे आडो तलावत कई इनी आयत जे अंदर अल्लाह तबारक व तआला इन कुरान के चैन लकबन सा नवाजो आ फिर इन तरफ तो फरमाए कोल रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन्नास कद जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम रब तो फरमाए कुरान में अल्लाह जो वायद नसीहत तकरीरा अब आए जलसो थियो होंदो जरूर पेरिया सलाह मशवरो थियो होंदो अब प्रोग्राम थे तो सालानो मौलवी केड़ा होजन आ जाई को चोंदो से फलानो आलम भली तकरीर कंदो आ भलो वाद कंदो आ हर कदी पांजी पसंद आ अल्लाह तबारक व तआला हर कदे जुबान में पांजो लुत्फ रखियो आ हर कदे जुबान में पांजो करार आ हर कदे जुबान में पांजी फसात बलागत आ को चोंदो फलानो आलम होजे को चोंदो फलानो बुजुर्ग होजे वाह जी तकरीर कंदो आ वाह जो वाद समझाईंदो आ मां अवा का पुछांदो केडो भी तकरीरी वडो आ पर रब जे वाद खो वडो केंजो वाद तकरीरा तकरीर अब अब बुद्धूं तो मकसद चाहे तो वो अमल क्यों समझाऊं ना रब जे कुरान ए बे नंबर दे रब तो कुरान में फरमाए वशिफाउल लिमा फिस सुदूर रब तो फरमाए मां अल्लाह पांदे कुरान में सीनन जे बीमारन का भी शिफा रखिया सीनन जे बीमारन जो इलाज भी रब जे कुरान में आ हदीसुन जे किताबन में ये गाजू तवा के मिलनो केतरा ही मानो नबी पाक देईंदा एकड़ो शख्स मुझे साईं दे आयो आका कुर्बान वल्या से इलाज मा डाडो करायो आ पर सीने में सूरा डाडो दर्द आ नबी पाक फरमायो तो कुरान जी तिलावत घणी कंदो कर डॉक्टर साहब रहमतुल्लाह अलैह को वाक्य बुधाइंदा डॉक्टर साहब रहमतुल्लाह ना खुतबा द पढ़ंदो न साईं जो तकरीरूं जेके हाने किताबी शक्ल में आयूं जो मां मुतालो कयो तो डॉक्टर साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा त माके 4 साल कन्नन में सूर हो एतरे कदर जो मां जरे तड़ो कंदोम तो कपह जा पोपा तेल में बोड़े उनके मरोड़े पो कन्नन में विझी पो तड़ो कंदोम को पानी जो चुको न पईजी वने शदीद एडी तकलीफ फरमाइंदा त रतो इंदो मुझे कन्नन फरमाया रमजान मुबारक जो महीनो आ मां उम्रे ते हरम पाक जे हमामन में तड़कण जे लावे त कपा कढी करे मां तेल में बोड़े हेडो भी विधी त एकड़ो
अरबी हुजे पर कुराड़ो हुजे हथ को हथे चे मौलवी साहब हे छा थो करे जैसे कनन में सूर आ हे कनन में पोपड़ा विझां थो पानी न चुको अंदर वने तकलीफ शदीद आ ॾाढो सूर आ जी छा कंदो आ तालीम केतरी थी डॉक्टर साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो साईं सनो सको अल्लाह कुरान जो कम वठे थो जे कुरान जी माना समझंदो आ न चे हा जे कुरान में एड़ो इलाज बुधाए तो मौलवी साहब पढ़ो तू रब कंदो वरी सूर न थींदई डॉक्टर साहब सही में ॾाढो इलाज चौथों साल आ मांखे तकलीफ़ आ चे ही आयत पढ़ंदो कर बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यज़ुर्रु मा इस्मी या सजी आयत पढ़ंदो कर टे पारी जी नमाज़ खां पोइ रब कंदो वरी सूर न थींदो डॉक्टर साहब फरमान मां हथ के वतो मां चे मौलवी साहब मां या केतिरो ई मरतबा पढ़ी आ जे काबे जे रब जो कसम आ अॼु पढ़ सूर न थींदो डॉक्टर साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा छो त डॉक्टर उन पाए जो बुजुर्ग हो जंहिंखे अल्लाह एॾो मक़ाम ॾिनो त डॉक्टर में भी त विलायत हुई न वो तवक्कुली भरवसे वारो आलम हो वो फरमाइंदा मां कब्बा के कड़ी लमड़ नो मास वो आयत पढ़ी करे तड़ कयो फरमाइंदा मुझी जिंदगी गुजरी वरी अल्लाह दे मदद सां वरी कनन में सूर न पयो शिफा छा में आवा कुरान में वरी फरमाइंदा त आबाद रोड ते मदरसो मौलाना गुलाम मुस्तफा साहब जो इते मां जलसे में कई तकरीर में वञण में देर त साईं अब्दुल कयूम साहब जे फरमायो जे डॉक्टर साहब माण्हू तो जे इंतजार में ॾींहुं गुजरियो आखिर में पहुतो आ माण्हू था माण्हू कावड़ा वेठा थी वो फरमान बाबा मांखे सूर आ साईं एतिरे क़दर जो ॿुधाइनि पिया हौड़ ऐं मुहार सुजी वे पासो मुंहिंजो सुजी वियो साईं अब्दुल कयूम साहब जो हिकिड़ो साईं वॾनि जो नुस्ख़ो ॼाए थो डॉक्टर इन अंदाज़ में वितर जी नमाज़ पढ़ वरी रब कंदो तोखे हौड़ ऐं मुहार में सूर न थींदो वितर इन हिसाब सां पढ़ंदो कर पहिरीं में जेको आहे त रकात में इज़ाजा नसरुल्लाह ॿी में तबद ऐं आख़िर में टी में कुल वल्लाह पढ़ंदो कर इन अंदाज़ में डॉक्टर साहब फरमाईंदा मां वितर जेसी ते मुंहिंजी ज़िंदगी रही मां पढ़ंदो रहियुमि अल्लाह जे मदद सां वरी मूंखे कॾहिं हौड़ में सूर न पियो पतो पयो त शिफा भी कुरान में आ शिफा भी आवा अजीज दोस्तों भाइर बुजुर्गो तव्हां असांजे मथां रब जे कुरान जा भी हक़ नज़र त गजाओ पहिरियों पहिरियों रब जे कुरान जो हक़ इहो आहे तव्हां असांखे ईमान बनाइणो आहे ईमान बिल कुरान हे रब जो कुरान मुबारक किताब आहे रब जो कुरान मंज़िल मिनल्लाह किताब आहे हे रब जो कुरान मुबारक किताब आहे रब जो कुरान मंज़िल मिनल्लाह किताब आहे अल्लाह जो कुरान आलमगीर किताब आहे रब करीम सां ॻाल्हाइण जो ज़रियो भी कुरान मां हिकिड़े बुजुर्ग जो पढ़े में कई किताब में त जेके बच्चा मदरसे छॾियो था न उन जी जजी ख़िदमत कंदो जेको त उन जे घर में रिज़्क माल में अञा बरकत थींदी जेके तव्हांजा बच्चा पढ़नि था न मदरसे उन जे मथां दिलि खोले तावन कंदा कयो असां स्कूल वारे ॿार ते महिनत कंदासीं बाक़ी लम थम ते पोइ मदरसे जे तालिब खे पढ़ाईंदा ईअं न कयो अल्लाह ॾेव त पंहिंजे घर वारनि जी दिलि खोले ख़िदमत कंदा कयो अबा इहो सदके जो सवाबु अञा बरकत थींदी हिकिड़ो मूंखे मिसाल यादि आयो हिकिड़ी माई कंहिं जॻह ते वई पढ़ण जी पोइ महीनो ॾेढ गुज़रियो उनजो पीउ वियो चए अम्मा ॾे ख़बर भला हाणे त माहौल ठीकु आहे को हाल वाल दिलि चयो त धीअ खां वठी अचां चए अबा माहौल त ठीकु आहे पर हिन घर जे हिकिड़े शेड्यूल मां ॾाढो फाथी आहे सम्झो था हर एक जा पंहिंजा शेड्यूल आहिनि जे कहिड़ी जे साईं अबा शेड्यूल इहो आहे त महीनो हिन घर में सांदे दाल पचंदी आहे सम्झो था न बा छा रब करीम सां ॻाल्हाइण जो ज़रियो भी कुरान मां हिकिड़े बुजुर्ग जो पढ़े में कई किताब में त जेके बच्चा मदरसे छॾियो था न उन जी जजी ख़िदमत कंदो जेको त उन जे घर में रिज़्क माल में अञा बरकत थींदी जेके तव्हांजा बच्चा पढ़नि था न मदरसे उन जे मथां दिलि खोले तावन कंदा कयो असां स्कूल वारे ॿार ते महिनत कंदासीं बाक़ी लम थम ते पोइ मदरसे जे तालिब खे पढ़ाईंदा ईअं न कयो अल्लाह ॾेव त पंहिंजे घर वारनि जी दिलि खोले ख़िदमत कंदा कयो अबा इहो सदके जो सवाबु अञा बरकत थींदी हिकिड़ो मूंखे मिसाल यादि आयो हिकिड़ी माई कंहिं जॻह ते वई पढ़ण जी पोइ महीनो ॾेढ गुज़रियो उनजो पीउ वियो चए अम्मा ॾे ख़बर भला हाणे त माहौल ठीकु आहे को हाल वाल दिलि चयो त धीअ खां वठी अचां चए अबा माहौल त ठीकु आहे पर हिन घर जे हिकिड़े शेड्यूल मां ॾाढो फाथी आहे सम्झो था हर एक जा पंहिंजा शेड्यूल आहिनि जे कहिड़ी जे साईं अबा शेड्यूल इहो आहे त महीनो हिन घर में सांदे दाल पचंदी आहे सम्झो था न बा छा महीनो दाल पचंदी आहे सोरे खे चई चई थकी आहियां जे चुप कर रहणो थी रहो त न त असांजे घर जो इहो पुराणो वॾनि खां वॾी शेड्यूल आहे
समझो था न हुन चयो अम्मा हाणे हीअं कर हिकु ॾींहुं दाल पचाए पोइ मूंखे ॾे दावत त मां तोखे इहो घर सुधारे ॾियां समझो था न भाउ चे इहो वरी कीअं चई भला हिन में बि का हिकमत आहे दाल तयार थी वई पी खे ॾिनई दावत सोरे खे चई मां अबे खे दावत ॾियां अम्मा ठीकु आहे छो न अचे तुंहिंजो पीउ आहे वाल साहब आहे ॻाल्हि आई सखावत थी पोइ जॾहिं हुनजो पीउ जो पोतो त धीअ खे चई छॾियो त भाॼी में विझजांइ नशो हा भा हाणे वेतर दाल नशो जो आयो त सभई सुम्ही पिया ॻाल्हि सम्झो था न हो जो आयो चई हाणे चङो हिकिड़ो बाठो मूंखे हथ कर त सभिनी खे तलड़नि था वठां वारे वारे ते सभिनी खे कुटियईं पोइ जॾहिं हुनजो सहुरो जेको हुनजे धीअ जो हुयो उनखे टेक जे पिलर सां ॿधईं वरी हुनखे खुमार वरी वरी ॿ टे वरी पासनि जा भीड़ेसि चे मूंखे सूर थो थिए चए निबागा तूं मरी वियो आहीं चए मां जागां थो चए मरी वियो आहीं मां अलाह जो मलाक हे शेड्यूल जा पादर थी सम्झो सम्झो था न भाउ जॾहिं होश में आयो ॾींहुं ॿ गुज़रियो ॿिए ॾींहं ते नुंहं खे चए पियो चए अम्मा भाॼी पचाए त पुछा कजांइ तकड़ न कजांइ चए छो चे अम्मा अॼु दाल न पचाइजांइ चए अब्बा शेड्यूल आहे न चए शेड्यूल खे भाउ हेॾे मां कल्ह वॾो अज़ाब ॾिसी आयो आहियां दाल जो सम्झो था न भाउ त रब ॾे त एतिरी बि माना जेको आहे त बखीली चङी न आहे अलाह ॾे त घर जी घर वारनि जी रब ॾे त ख़िदमत कयो को खणी त कोन वेंदो न बराबरि पहिरें नंबर ते रब जे क़ुरान जो हक़ इहो आहे त ईमान बिल क़ुरान ईमान बनाइणो आहे त अलाह जो क़ुरान सचो किताब आहे रब जो क़ुरान मुक़द्दस किताब आहे क़ुरान किताबुल्लाह बि आहे त कलामुल्लाह बि आहे छाजे करे अल्लाह तबारक व तआला ॿियनि किताबनि जी तिलावत कोन कई आहे रब क़ुरान जी पाण तिलावत कई आहे क़ुरान किताबुल्लाह बि आहे त कलामुल्लाह बि आहे जॾहिं अल्लाह तबारक व तआला इन क़ुरान जी तिलावत कई आहे मलाक चवंदा पिया आहिनि उहा क़ौम नसीबनि वारे उहे माण्हू भागनि वारा जंहिंजे पुखे में उहो किताब ईंदो उहो क़ुरान ईंदो जेको अल्लाह पाण पढ़ियो आहे हा साईं उहा भागन वारी नसीबन वारी क़ौम ही आहे पर असां पाण बदनसीब हा साईं मां त ॾिठो आहे मदरसनि में मस्जिद जी कमेटी में बि गिड़ गिड़ उहे कंदा थी जेके टको कुझु न अचे सम्झो था न पर हाणे शुरूआत थी आहे हीअ सलीम जान मज़ारी ईद पाण पढ़ाई ख़बर पए वाला कोन असां वैसे ॿिए ॾींहं ते मौलाना नूरमहमद लोलाई जी दावत ई पोइ चइबो साईं हीअ ईद सलीम जान मज़ारी पढ़ाई आहे मां वीडियो मोकिलियो थो मुंहिंजो अबा सुठी शइ आहे शुरूआत थी हाँ साईं शुरूआत सुठी शइ आहे बराबरि एॾे में कोन था वञूं त ये कुरान किताबुल्लाह भी आ त कलामुल्लाह भी आ अल्लाह तबारक व तआला इन कुरान जी पाण तिलावत कई आ नज़र त कजा इन कुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो कंहिंजो आ रब करीम पाण खणी छॾियो आ बोल रब जो कुरान फरमाए इन्ना नानु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून अब तो फरमाया कुरान के नाजुल भी मां कयो आ त हिफाजत जो ज़िम्मो भी माला जो मकसद चवण जो इहो आहे त कुरान ॿुधूं त ज़रूरत अब छा आहे अमल जी आहे बुज़ुर्ग तकरीरा करे करे मौलवी के वया के वञनि पर माण्हू कोन पिया सुधरनि अञा वरी जेको तकरीर करे लही वेंदो न पोइ अजीब क़िस्म जो ॻाल्हियूं थींदियूं तबसरा थींदा मां चवंदो आहियां जेको हिते वेह त ख़बर पए ॿुधाइण तकरीर करण बि का मामूली ॻाल्हि न आहे हिकिड़ी जगह ते को चौधरी हुयो मौली साहब खे ॾिनई दब जे अॼु को तूं तकरीर न कंदो कर जे छो चे मूंखे सेखार बसि मां पाण कंदुमि तकरीर तव्हां मुलनि जी ज़रूरत कोन्हे सम्झो था न भाउ हाणे तकरीर त सिखी वियो चे भला हाणे धड़क मां जी कोन थी भॼे चे छो चे माण्हू जॻहियूं अचां थो त मूंखे वॾी दहशत थिए थी हाणे हीअं करे मां ॾिसी आयो आहियां त तुंहिंजे पोख में गोभी बीठी आहे पोइ शाम जो हाली गोभीअ में वाइसो कर सम्झो था न भाउ हाली धड़क पंहिंजी भञ पोइ शाम जो डेलीअ जी गोभी जे पोख में तकरीर करे जुमे ते आयो त पघर वईअसि ॾगा पियो ॾकनि पोइ चवणु लॻो साईं गोभी गोभी आहे पर माण्हू माण्हू हा वेह त पतो पवे न गड़बड़ करणु सवली आहे मुला ते तंज़ करणु सवली आहे जेको हिन सीट ते हिन कुर्सी ते वेह पतो पवे थो क़ुरान कीअं ॿुधाए मां त चवंदो आहियां जस आहे आलमनि खे जो महिनत करे कोशिश करे शहर में कंड कुड़स में गोठन में वञी करे अल्लाह जो कुरान ॿुधाइनि था अल्लाह पाक शर उलमा जी महिनत पंहिंजे बारगाह इलाही जे अंदरि मंज़ूर मक़बूल फरमा ऐं ॿिए नंबर ते रब जे कुरान जो हक़ इहो आहे त कुरान खे सम्झणु ज़रूरी आहे ऐं इहो बि कुरान जो हक़ आहे त कुरान जी तिलावत
तिलावत ये मां हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां तो रमज़ान मुबारक जे महीने में मां संगत खे ॿुधायो शहदादकोट साइड मौला मुझे इस्माइल मारफानी ॿुधाए पियो त क़ुरान पाक कणक जेको रखियो हो मथों वो थ्रेशर में अची वियो क़ुरान ज़रा ज़रा थी तव्हां असां मुस्लमान एतिरे हद ताईं पहुता आहियूं ये कुरान को पोखन ते रखण जो किताब ना है मां तही भी मिसाल दीदो आ महीने में अध में हफ्ते में घर जो फर्नीचर साफ कंदो पर कुरान जे गिलाव कपड़े ते मिट्टी चढ़ी वेंदी आ पर मुस्लमान कुरान के संडण जे ला फूकण जे ला तैयार ना आदे यो कुरान जो हक आ त कुरान जी तिलावत कयो जनाबे अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जरे हुजूर जो कलमो पढ़ियो आ पुछंदो पियो आ आका कुर्बान वन्या मुझी जिम्मेवारी केड़ी आ मुझो कम केड़ो आ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू बकर जेको कम मां मोहम्मद करीम जो आ वो कम तो अबू बकर जो आ तबलीग करण मां मोहम्मद जो कम आ तो अबू बकर जो कम आ कुरान बुधाइण मां मोहम्मद जो कम आ तो अबू बकर जो कम आ वो जनाब सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह ताला नो घर जो कमकार कंदो पियो आ तिजारत कंदो पियो आ दुकान हलाइंदो पियो आ तरे भी रब जे कुरान जी तिलावत जारी आ उमर सही जने कलमो पढ़ियो हुजूर फरमायो उमर तुझो भी मक्के में नालो धाको तो के केड़ी शय झुकाए मां मोहम्मद जे कदमन में आंदो आ उमर जो आका उ अल्लाह जो कुरान ओ रब जो कुरान हद उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु दुनिया दे अंदर रहा सामे कुरान बन जिया नासरे कुरान बन जिया वींदे वींदे शहीद कुरान बन जिया अली मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु एतरो त कुरान पढ़ंदा मुजी तबीयत मुजी आदत हज़रत अली जे मकाम दे मां जरूर गालाया जो अली अली आ हक जो वली आ शेर जली आ नकर नफरत हे दे हली आ जे तोड़े भी हैदर अली अली आ त हेदे भी हैदर अली अली आ अम्मा फातिमा थी फरमाए हैदर करार जने घरों निकरंदा त कुरान जी तिलावत शुरू कंदा मुजी अम्मा थी फरमाए जने मुजो अली मोटंदो त कुरान जो खत्म पूरो कंदो मोमिन मुबारको पंहिंजो अली आ मोमिन मुबारको पंहिंजो अली आ हथड़ो खणी चो चो पंहिंजो अली आ जन्नत उन्हनि जी आ जंहिंजो अली आ असां जी जमात हैदरन जी जमात आ सही असां हैदर करार जा परवाना दीवाना मस्ताना जेकर मुझे साईं फरमायो त अली मां मोहम्मद मुस्तफा जे उम्मत जो काजी आ जज अली जड़ा केर फैसला करे सकंदो बा आ सही हिते अगर फैसलो कंदो त गरीब जे ला ॿियो फैसलो अमीर जे ला ॿियो फैसलो ऐं हाणे त बाबा नालो नथा वठूं फैसले करण वारा भी माल ते हेरी पिया आहिनि सम्झो था न ॾिठो ॿुधो हूंदो फैसला अॼुकल्ह ॾिसनि था बराबर हैदर करार शेर खुदा रज़ी अल्लाह ताला जड़ा फैसला केरो कंदो अकुल ते गाल अची वई हिकड़ा व्यापार करण वारा माण्हू अमीर उमर दे आया टे व्यापारी हा सेसा उठन जो व्यापार कंदाऊं 17 उठ व्यापार में बचान टे व्यापारियों उठ खपाइणा भी ना आहिनि कुहणा भी ना आहिनि कीअं विरहायो असां जो मसलो हल कोई कोन पियो करे अमीर उमर फरमायो इहो फैसलो अली मुर्तज़ा पाण कंदो उठ घणा बा 17 उठ घणा 17 आया सही असां टे भाई वाराऊं हिकड़ो चेदो मुंजो अधु आ ॿियो चेदो मुंजो टियों हिस्सो आ टियों चेदो मुंजो सतों हिस्सो आ उठ कुहणा भी ना आहिनि खपाइणा भी ना आहिनि तक़सीम कीअं कयूं हज़रत उमर फरमायो फैसलो अली मुर्तज़ा कंदो ये न हो तो उमर के फैसलो करना पियो अचे उमर भी गवी हो उमर भी सालिक हो पर यारन जी पाण में यारी ही कदे करे एड़ियूं गालियूं थींदियूं आहिनि उमर फरमायो इहो फैसलो अली मुर्तज़ा कंदो अली से फरमायो उठ घणा बचा जैसे 17 हिकड़ो चेदो मुंजो अधु आ ॿियो चेदो मुंजो टियों हिस्सो टियों चेदो मुंजो सतों हिस्सो विरहाइणा ईअं आहिनि तक़सीम करणा ईअं आहिनि कोहंदासीं भी कोन खपाईंदासीं भी कोन ठहूं नथा तक़सीम कीअं कयूं अली मुर्तज़ा पांजे खादिम पांजे गुलाम कंबर के घुरायो अली से फरमायो तो वट हिकड़ो उठ बीठो आ न घर जे अंदर साईं बीठो आ जेका आया 17 उठ कतार में बीठा 17 में हिकु विझूं घणा थींदा बा
18 वो कंबर जो उठ भी अली सही उन वापारन जे उठन में गड्यो 18 थी पे अली से फरमायो जो अधो आ वो काथे आ वरी आयो अली से फरमायो तू पांजो अधो खण अरडन मो नव वया बाकी घणा बचा बाकी नव बचा एकड़ो फारिग थियो बाकी वापारी ब बचा अली से फरमायो जो ट्रो सो आ शौठ खणी बाकी पोते घणा बचा नव नवा शवया हां बा त्री सते जो हिस्सो घणो थींदो ब हां बा ब फारिग थिया बाकी बचो सते से वारो अली से फरमायो पोते उठ घणा सही त्री तुजो हिस्सो ते सतो सते में तो के ब उठ इंदा ब उठ उनके मिल्या एक कंबर के व्यापारी पाण में ट्रड़ थी मोटिया यो मुझे अली जी हिकमत आ अली जी दानाई आ अली जो इल्म आ अकुल आ अली जड़ा फैसला केरो कंदो हां सही एकड़ो कुछ कबीले जा मानू अली सेंदे आया जैसे असा सफर में होया से हुन कबीले में माई हिकड़ी पेट वारी हुन में भी के जगह रात पजी वई अल्लाह जी कुदरत एक रात में हुन माई के भी पुट जाओ हुन के भी पुट जाओ बार प्या बई गड शी को जंग जो को जानवर जो आयो तो हिकड़ी जो बार जो खणी बई मायूं उथियूं त बार गड प्या बार ते जड़ो थी पियो ओ माई चे पे बार मुंजो वा तो जो बार वयो हो चे मुंजो वा हण हणा थी अध रात ताईं पर कबीले वारन इन फैसलो जो हल न कढी सकियो यो फैसलो भी आयो मुझे मुर्शिद अली वठ अली मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला फरमायो जेड़े वारियूं मायूं सही है विच ते बार रखरायो मुझे मुर्शिद अली अली फरमाया जलाद के घुरायो बार जा बैसा कयो बैसा करे अधो हिस्सो इनी के जो अधो न के जो एकड़ी माई उठी करे रोई पई हथ बदे अली से मुझो अर्ज़ आ बार टुकर न कयो ज़बह न कयो जुल्म में शामिल आ नथी मुड़ी त इनी के दे माके अल्लाह यो दी मुझे हैदर करार शेरे खुदा रज़ी अल्लाह तआला फरमायो हुआ माई बाठन जी हकदार आ बार हिनी माई जो आ छो त जे जो खून होंदो आ उनके तड़प थींदी आ कंज पहुचंदो आ तकलीफ ईंदी आ मुझे अली तो फरमाए रत हे खून जिगर हिनी माई जो आ सट हिनी के आई उनके कहका न आयो हिन माई दूध बधी आ